हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। सजी संगत खैर सा खुश हूंदी दोस्तों। ही तव्हां पाण अखियुनि सां ॾिसो पिया त राति जे टाइम में देगियूं रंधिजनि पियूं दोस्तों। केतिरो न विलाग मज़ेदार विलाग आयो आहे दोस्तों। उन खां पोइ चयो त असांखे दादले चयो त तव्हां बादाम खिलियो दोस्तों। हिकिड़ो कणो मूं खाधो बादाम जो, केतिरो न बादाम मज़ेदार आहे बादाम दोस्तों। मूंसां गॾु वेठा आहिनि हिकिड़ो जहांगीर वंगाणी ऐं जिनसार ॾे थो दोस्तों। बादाम छिलींदा आहियूं दोस्तों। उन खां पोइ असांखे ख़बर पई त राति जे टाइम में निकाह आहे दोस्तों। इहा आहे सर वकास ॾे थो। उन खां पोइ तव्हां सुञाणींदा हूंदव असांजो बाबर ॾे थो मासात दोस्तों। केॾो न प्यारो मासात आहे बाबर ॾे थो दोस्तों। उन खां पोइ असां आयासीं त असांजे ॻोठ जो एजाज़ ॾे थो ऐं साम्हूं मुंहिंजो भाउ दर्ज़ी आकिब ॾे थो। उन खां पोइ ही तव्हां ॾिसो पिया त असांजो मामो जुलियल साहब ॾे थो जेको वाघा में आहे दोस्तों। जीअं ई सुबुह जो पार्टी शुरू थी वई त पार्टी शुरू जो थी वई त मुंहिंजो भाउ वकार सलीम सां मिली रहियो आहे दोस्तों। उन खां पोइ मुकीम सां बि मिलियो ऐं अमानुल्ला सां बि मिलियो दोस्तों। उन खां पोइ छा थियो छा न थियो तव्हां ॾेखारियां त बशीर बि मुकीम सां मिली रहियो आहे दोस्तों। उन खां पोइ छा थियो त जीअं ई आहे थोरो अॻिते आयो त घोट सलीम सां बि बशीर ख़ान ऐं भाकुर पाए रहियो हुयो ऐं जेको आहे सो बशीर खे सुठो मज़ो अची वियो। उन खां पोइ मुंहिंजे भाउ वकार सां बि भाकुर पाए मिलियो। उन खां पोइ अमानुल्ला सां बि भाकुर पाए मिलियो ऐं अमानुल्ला खे थोरो ज़ोर ॾिनई। उन खां पोइ असांजो दोस्त अयाज़ जिगरी उन सां भाकुर पे पाता। उन खां पोइ मुंहिंजे भाणेजो शाकिर उन सां बि भाकुर पाता आहियूं ऐं थोरो ज़ोर बि मुंहिंजे भाणेजे खे ॾिनई, सुठो ज़ोर ॾिना आहियूं दोस्तों। ऐं उन खां पोइ जीअं ई मां ॿाहिरि निकितुसि त मुंहिंजो दोस्त रहमान ॾे थो दोस्तों। इहो मुंहिंजो व्लॉग ॾिसंदो आहे फेसबुक ते दोस्तों। मूंखे लाइक बि कंदो आहे, शेयर बि कंदो आहे। मूंखे चईमांसि त तोसां मां वीडियो हिकिड़ो ज़रूरु भरींदुसि दोस्तों। केतिरो न व्लॉग मज़ेदार आहे दोस्तों। जीअं ई मां घर आयुसि त मोहताक में दोस्त जिगरी वेठो हुयो। कहिड़ो दोस्त? काशिफ अबड़ो ऐं अमजद अबड़ो वेठा हुया। उन खां पोइ खिल भोग मज़ाक असांजी घणी थी वई। उन खां पोइ ही बि ॾाढो ख़ुशि थिया ऐं जेको आहे सो हिननि बि सोचियो त अॼु असां सां मस्तु वीडियो हिकिड़ो तमामु बहितरीनु भरे वियो दोस्तों। ही सुञाणींदा हूंदव काको भुटो जेको असांजे दुकान ते हूंदो आहे दोस्तों। उन सां गॾु हिकिड़ो जिगरी दोस्त बि अथसि। जे मुंहिंजो व्लॉग तव्हांखे पसंदि अचे त लाइक ऐं शेयर ऐं फॉलो ज़रूरु कजो।